आऊं आहियां अव्हां जो होस्ट गोल मटोल। जीअं त बाबा असां वटि हाणे मौजूदु आहिनि वसायो वियाजी। हाणे असां इन्हनि खां पुछंदासीं त इन्हनि पंहिंजो कारोबार इहो कीअं शुरू कयो। बाबा जो तव्हांजो नालो इहो वसायो वियाजी कीअं पियो वाह? जीअं मींहुं वसंदो आहे न, मां बि ईअं विहाज खे वसायो। पोइ माण्हू चयो ही विहाज खे वसाए थो, पोइ वसायो विहाजी नालो मशहूरु थी वियो। पोइ इहो जेको बा तव्हांजो कारोबार आहे इहो कॾहिं खां शुरू कयो तव्हां साईं? बाबा अलाह जो महिरबानी आहे, बसि कुझु साल थिया, 20 साल थिया आहिनि जो कारोबार उरूज ते हले थो। माशाल्लाह ही जेके हिंदू भाइरनी इहे बि परेशान थी विया आहिनि। ही हाणे पाण शुरू थी विया आहिनि। हाणे भई हिंदू भाइर जेके पंहिंजा आहिनि उहे वीचारा हाणे लॾण ते मजबूर थी विया आहिनि। तव्हांजो इहो हाल ॾिसी बाबा भलजा वञनि, असांखे कहिड़ो छा आहे। ऐं जेको हे साईं हिंदू जेके आहिनि पंहिंजा हिंदू भाइर उन्हनि जो विहाज जो कारोबार आहे उहे सही मज़हबी हवाले सां बि जेके आहिनि न उहे माना ॾेई सघनि था विहाज। असांजे सही मज़हब में इहो हराम आहे। अच्छा बाबा, इहो विहाज असांजे मज़हब में हराम आहे, पोइ तव्हां इहो रिश्वत छो था खायो? उहा बि त हराम आहे न बाबा। हे माण्हू लखे रुपया रिश्वत खाइनि था, उहो बाबा कंहिंखे नज़रे को असांजो विहाज नज़रे थो तव्हांखे। बाबा असां हाणे इहो नंढड़ो हिकिड़ो कारोबार कयो आहे त माण्हुनि खे सावा मिर्च लॻी आहे। ख़ुदा कर बाबा, तव्हां रिश्वत जी बाबा घटि न कई आहे। असां हाणे छा कयो आहे बाबा, मजबूर माण्हुनि जो मदद कयूं था। बाबा तव्हां डायरेक्ट वठो था, असां वरी ॾेई करे पोइ वठूं था। बाक़ी हाणे तोखे गैरत अचे थो त लोड़ियां तो सिंधु दरिया में, तोखे ॿियो छा कयां मां? तूं ॿ मसां रहो, तोखे पाण खे मां हिरको करे छॾंदुमि, परवाह आहे छा भला? असांजो कारोबार बाबा बिज़नेसमैन माण्हू असां। तूं छॾ बाबा, तूं कारोबार पंहिंजो छॾ, तूं माॾे अच, तोखे ॾिस तूं मां कीअं पैसनि सां माला माल करे छॾियां थो। अच तोखे मां जुती वारे खोखे में इहो खोखो पैसनि जो भरे ॾियां थो, ख़बर ई न पवंदई बाबा।